पढ़ आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़। आला हजरत अजीमुल बरकत मौलाना शाह इमाम अहमद रजा खान फाजिली बरेली रहमतुल्लाह अलैह वे मंसूब करो शेरा फरमाए तो बे इजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, कदर वाले जानते हैं इज्जो शाने अहले बैत। अबाहा मुंह ॾिठो हो वाकई शींहं किरे उन फ़कीर खे चंबा उलारे ॿाहिरि कढियो हो। मां परदेदार ॿाहिरि कान निकतसि। साईं फरमाए थो मां शींहं ॿियो न हो, इहो तुंहिंजे वजूद वारो अब्दुल कादिर हो। इन ॻाल्हि ते एतराज़नि जा अंबार थींदा। किए तो थी सके, कैसे हो सकता है? ओ अदा करामत चई उन खे जेका हर के आदत दस्तूर जे खिलाफ हूंदी आहे, कानून खे तोड़ींदी आहे। अल्लाह जो निज़ाम आहे त काठ न ॻाल्हाए पर मदीने वारे जे लाइ खजीअ जो थोरो रोई ॻाल्हाए पियो। कानून इहो आहे त पत्थर न ॻाल्हाए पर अबू जहल जे मुठ में पत्थर कलमा पियो पढ़े। कानून इहो आहे त लथल सिज न मोटे पर अलीअ जे निमाज़ लाइ लथल सिज मोटी पियो अचे। हे अल्लाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे प्यारनि खे मोजिज़ा या करामतूं अदा कंदो आहे, उन्हनि जे ज़रिए अहिड़ा वाक़िया थींदा। ओ सैयदना गौसे आज़म जेको खिताब जे दौरान फरमाए थो कदमी हाज़िही अल्लाह रग़बत कुल्ल वलिय्यिन लिल्लाह, मुंहिंजो ही कदम अल्लाह जे हर वलीअ जे कंध ते आहे। तवज्जो फरमाइजो, तफ़सीर मज़हरी कुरान करीम जी सूरत वद्दुहा आयत मुबारक व अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस, इन जी तफ़सीर में आंदो आहे। अल्लामा सनाउल्लाह पानीपती कुद्दस सिर्रुल अज़ीज़ लिखे थो त ॿिनि बुज़ुर्गनि जा कौल अल्लाह जे नेमत खे ज़ाहिर करण जे लाइ उन्हनि में तकब्बुर ऐं गुरूर न। हिकिड़ो हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल हुसैनी हजरत शेख अहमद सरहंदी कुद्दस सिर्रुल अज़ीज़ पंहिंजे मकतूबा शरीफ में पान खे कय्यूम सजो आहे। अल्लाह ताला उन खे नवाज़ो आहे। मज़हरी लिखे थो पियो इहो बि रब जी नेमत जो इज़हार हो, गुरूर न हो। हज़रती पीरनि जे पीर फरमायो मुंहिंजो ही कदम हर वलीअ जे कंध ते आहे, इहो बि गुरूर न हो, अल्लाह जी नेमत जो इज़हार हो। साईं फरमाए मुंहिंजो ही कदम हर वलीअ जे कंध ते आहे। सभई चओ सुभान अल्लाह। थोरो आवाज़ खे मथे कयो, पंहिंजे ॿाहनि मुबारकनि खे बि वर्ज़िश करायो। खुदा तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। त इहे ॿई कौल तकब्बुर न आहे, गुरूर न आहे, अल्लाह जी नेमत जी तहदीस आहे, इज़हार नेमत आहे। जन साईं फरमायो मुंहिंजो ही कदम हर वलीअ जे कंध ते आहे।
त केतिरनि औलियान सबोरन पंहिंजो कंधु झुकायो, हत्ता के ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो बल अला रासी व ऐनी के भला तहां जो कदम कंध ते छो मुझे मथे ते आ ऐं मुझे अखियुनि ते आ। सुभान अल्लाह। ओहो कामिल वली जंहिंजे याद में उनजे रूह मुबारक सवा पहचान जे ला ईसाले सवाब जे ला फी सबीलिल्लाह खैरात करे उनखे असीं सुन्नत जमायत वारा 11वीं सदी में आहियो 12वीं सदी में आहियो के चारा चंदा ते हराम छो त इन ते अल्लाह खां सवा ॿिए जो नालो पुकारियो वियो। तवज्जो ॾिजो, कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो हुर्रिमत अलैकुमुल मैतत वद्दम वलहमुल खिंजीर वमा उहिल्ल लिगैरिल्लाह वल मुनखनिकत वल मौकूफत वल मुतरद्दियत वन नतीहत वमा अकल सब इल्ला मा ज़क्कैतुम वमा ज़ुबिह अलन नुसब व अन तस्तक़सिमू बिल अज़लाम अल-यौम ज़ालिकुम फ़ुस्क़ फला तख़शौहुम वख़शौन अल-यौम यअसल्लज़ीन कफ़रू मिन दीनिकुम फला तख़शौहुम वख़शौन अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना फमन इत्तरा फी मखमसतिन गैर मुतजानिफिल इस्म फइन्नल्लाह गफूर रहीम। हराम कयो अव्हां जे मथां मुर्दार जेको जानवर कुहण खां सवा मरी वियो, हराम कयो तव्हां जे मथां सीर वारो रत, हराम कयो तव्हां जे मथां मिर्रनि जो गोश्त वमा उहिल्ल लिगैरिल्लाह ऐं उहो जानवर जंहिंजे मथां कुहण वारे वक़्त अल्लाह खां सवा ॿिए जो नालो पुकारियो वियो। इहा आयत पढ़ंदा हल उहिल्ल जो लफ़्ज़ कुरान करीम में चईन जायुनि ते आयो आहे। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी जेको अल्लाह जे फज़ल ऐं करम सां इस्लामी फलासफर वली आहे, कामिल आहे, मुफस्सिर मुहद्दिस आहे, इल्म जो माहिर आहे, उन फारसी में तर्जुमो लिखियो आहे। चईनी जायुनि इन उहिल्ल जी लफ़्ज़ जी माना लिखे थो व आक़िब बरवी बेवक्ति ज़ब्ह नामे ग़ैर खुदा गिरफ्त शवद उहो जानवर हराम जंहिंजे मथां कुहण वारे वक़्त ॿिए जो नालो वरितो वञे। को बि सुन्नी 11वीं हुजे 12वीं हुजे 40 हुजे सालियानो उर्स हुजे टीजो हुजे ख़तम शरीफ़ हुजे कंहिं बि जानवर ते पीर फ़कीर जो नालो न वठंदो आहे, कुहंदो आहे त अल्लाह जे नाले सां कुहंदो आहे ऐं अल्लाह जे नाले सां कुहण जे करे ओ हलाल हराम न आहे। समझ में ॻाल्हि आई? भला आयत जो तर्जुमो पूरो करे हलां। दुआ कयो अव्हांखे मूंखे अल्लाह ताला कुरान करीम जे समझण जी तौफ़ीक़ ॾे। सुन्नत जमायत वारो तुंहिंजो अक़ीदो ख़ालिस कुरान आहे, तुंहिंजो अक़ीदो सुहिणे नबी जी हदीस आहे, तुंहिंजो अक़ीदो 1.5 लख सहाबन वारो अक़ीदो आहे, तुंहिंजो अक़ीदो मुजतहिदीन इमामन वारो अक़ीदो आहे, तुंहिंजो अक़ीदो करबला जे शहीदन वारो अक़ीदो आहे, तुंहिंजो अक़ीदो रब्बानी औलिया उलमा वारो अक़ीदो आहे।
पर पढ़े तुझे पारा किए वायना का मी मताए कारवां जाता रहा। डॉक्टर इकबाल जो शेर वायना का मी मताए कारवां जाता रहा और कारवां के दिल से एहसास जिया जाता रहा। फिर जीरो तरह में फिक्र कौन है